पाकिस्तान अवामी तहरीक तरफ़ां तहरीक क़सास शुरू कई पई वञे, जंहिं जूं तयारियूं मुकमिल कयूं वियूं आहिनि। माल रोड खे जलसे जे पिंडाले जी शिकिल ॾिनी पई वञे। जलसे गाह में 6 वॾियूं LEDs लॻायूं वेंदियूं। जलसे जी मरकज़ी स्टेज चेयरिंग किरास ते पंजाब असेंबली आॾो ऐं आख़िरी हिसो स्टेट बैंक साम्हूं हूंदो। चेयरिंग किरास चौक ते 80 फुट डिघी स्टेज तयार कई वई आहे। एहतजाजी जलसे में 30,000 कुर्सियूं लॻायूं वेंदियूं। मरकज़ी स्टेज ते समूरियुनि पार्टियुनि जे सरबराहनि खे विहारियो वेंदो। पाकिस्तान अवामी तहरीक जे सरबराह डॉक्टर ताहिरुल कादरी दावा कई आहे त एहतजाज में हू, इमरान खान ऐं आसिफ ज़रदारी हिक ई कंटेनर तां ख़िताब कंदा। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ताहिरुल कादरी चयो त एहतजाज 12 वॻे शुरू थींदो, जंहिंजा 2 सेशंस थींदा। संदन तहरीक जमहूरियत जी बहालीअ जी तहरीक आहे। वो आइन तोड़ने जो सोचे भी न था सकन। हम न आइन तोड़ने वाले लोग हैं, न ही कभी तोड़ने का सोच सकते हैं। ये तहरीक इन वे बहाली ये आइन की तहरीक भी है, ये बहाली जमहूरियत की तहरीक भी है और बहाली अमन की तहरीक भी है। उन चयो त हू मॉडल टाउन सानहे जी सिंगल पॉइंट एजेंडा ते हली रहिया आहिनि, जेको थींदो ॾिठो वेंदो ऐं हू इस्तीफ़ा घुरी न रहिया आहिनि, पर खेनि इस्तीफ़ा ॾियणी पवंदी। मैंने बारहा कहा कि इस वक्त हम सिंगल पॉइंट एजेंडे पर इस वक्त तक चल रहे हैं, उसी पे कंसंट्रेशन है, जो सानिया मॉडल टाउन पर हुसूल इंसाफ और सानिया कसूर पर हुसूल इंसाफ। डॉक्टर ताहिरुल कादरी चयो त हू, इमरान खान ऐं आसिफ ज़रदारी हिक ई कंटेनर तां ख़िताब कंदा। इमरान खान साहब से मुशावरत मेरी आज दोपहर तक हो चुकी है, वो कर ली है, और जरदारी साहब ने दावत दी है। वो दाल और साग बहुत अच्छा बनता है बिलावल हाउस में, तो उसके लिए जाके खाना भी खाएंगे और मुशावरत उनके साथ हो जाएगी। गोया आज ही के दिन में दोनों लीडर्स के साथ हो जाएगी। पाकिस्तान अवामी तहरीक जे सरबराह इल्ज़ाम हयो त शहबाज शरीफ 11,000 अरब रुपया बजट मां खाधा आहिनि। इस्पतालुनि जी वीरानी ऐं स्कूलनि जी हालत जो बि नोटिस वरितो वञे।